जी दादा छा मसलो असां जीअं कोठड़ी कबीर में असां प्यार जो परणो कयो आहे ऐं मुंहिंजो माई आहे ऐं हिन जा हाणे पीउ माउ असांजा वेरी थी पिया आहिनि। असां हे कोर्ट जो नोटिस खणी प्रेस करणु पिया जीअं असां प्रेस करणु आया आहियूं। असांखे तहफ़ुज़ खपे। तव्हां छा चवणा थी? असां कोर्ट में शादी कई आहे कोठड़ी कबीर कोर्ट में ऐं प्यार जो परणो कयो आहे। हीउ मुंहिंजो सौटु आहे इन सां ऐं माइट असांजा वेरी थी विया आहिनि ऐं उन्हनि मूं ख़तरो आहे असांखे मारण मूं मुड़ुस ॿियो पीउ मूं ऐं ॿियो चाचो आहे उन मूं ऐं हिकिड़ो सौटु आहे उन मूं ख़तरो आहे। असांखे तहफ़ुज़ ॾिनो आहे। तव्हांखे घणो टाइम थियो मोहबत कंदे? असांखे साल खनि थी वियो आहे। साल खनि थी वियो आहे। घणी उमिरि आहे तव्हांजी? उमिरि 18 साल। 18 साल। हाणे हिकिड़े साल जे करे तूं 17 सालनि जी जेका पीउ माउ जी मोहबत तोखे बचपन खां वठी हींअर ताईं 17-18 सालनि जो कयो अथनि, अॼु तूं उहा चए थी त मुंहिंजो जेको माउ पीउ मुंहिंजा दुश्मन आहिनि, तुंहिंजा चाचा दुश्मन थी विया, तुंहिंजा मामा दुश्मन थी विया, उहो तुंहिंजे प्यारु उहो लाड जेको राति उथी सॼी सॼी राति तुंहिंजी अमड़ वेही तोते ड्यूटी ॾींदी, वेही हर्षे कंदी, राति जो राति पूरी राति जाॻंदी त मुंहिंजे बचे खे तकलीफ़ न अचे, उहे ॾींहुं तोखे विसरी विया। हिकिड़ी साल जी मोहबत जे करे या हिकिड़े हवस जे करे तव्हां अची माना पंहिंजे माउ पीउ खे परेशान कयो आहे ऐं उन्हनि खे दर ते हाणे छा थो चओ था असांजा दुश्मन उहे आहिनि। उहे ॾींहुं तव्हां विसरी विया जॾहिं तव्हां बचपन में तव्हांजो पीउ जेको आहे तव्हांजो वालिद साहिबु ॾींहुं राति महिनत जदोजहद करे तगारियूं खणी मज़दूरी करे तव्हांजो पेट पाली, अॼु वरी तव्हांजो उहो दुश्मन थी वियो आहे। अॼु उहा तव्हांजी माउ तव्हांजी दुश्मन आहे। तव्हांखे कुझु थिए कोन थो। चंद छा आहे हिकिड़े साल जी मोहबत आहे, कुझु हवस कुझु टाइम जे लाइ तव्हां उहो प्यारु ॾिसी करे माउ पीउ जो प्यारु तव्हां 18 सालनि खां उहो तव्हां विसारे करे अॼु तूं हिन जे पोयां लॻी आहे। हीउ छा तोखे सुखु ॾींदो? कॾहिं बि सुखु कोन ॾींदो। हीउ जेको तव्हां कमु कयो आहे तमामु घणो ग़लति कयो आहे। मां तव्हांखे इहो चवंदुसि तव्हां ग़लति कयो आहे। तव्हां इहो जो क़दमु खयो आहे तमामु घणो ग़लति कयो आहे। मुंहिंजी सलाह इहा अथव त बहितरु इहो थिए थी त पंहिंजे माइटनि ॾे वापसी वञे। हीउ वधि में वधि इहो प्यारु मोहबत इहो महीनो 2 महीना 6 महीना साल 2 साल हलंदई, वरी उहो दरपदर वारी ज़िंदगी तूं गुज़ारींदे। अॼु तूं अकेली आहे, सुभाणे तोखे औलाद थींदो, उहो ई न्याणी वरी सुभाणे तुंहिंजी वेंदी। चवंदा आहिनि जहिड़ी करणी तहिड़ी भरणी। मां तव्हांखे इहो चवंदुसि त इहो क़दमु तव्हां न खणो, इहो बहितरु अथव। अगरि तव्हां खणंदो असां प्रेस कंदासीं, पर अॻिते जे लाइ पंहिंजी ज़िंदगी जी सोच, उहो पंहिंजे माउ पीउ जी सोच, तुंहिंजी माउ जो हुते छा लफ़्ज़ कढंदा, ॻोठाणा छा चवंदा, तुंहिंजे पीउ अछी ॾाढ़ी वारे जे बारे में छा माण्हू लफ़्ज़ कढंदा, उहो छा तुंहिंजो पीउ ॿाहिरि निकिरी सघंदो? तुंहिंजो पीउ ज़माने सां हली सघंदो? तुंहिंजो चाचो ॿाहिरि निकिरी सघंदो? कहिड़ो नक खणी माण्हुनि जे विच में वेहंदो? कहिड़ो पैगाम ॾींदो? तव्हांजी हिकिड़ी ग़लती जे करे पूरे ख़ानदान जी तबाही थी थिए। उहो तव्हांजे मामनि खे कहिड़ो पैगाम मिलंदो? तव्हांजे मामा कहिड़ो नक खणी ॿाहिरि निकिरंदा? तव्हांजी भाणे जी जेका भॼी वई त चाचे खे चवंदा तुंहिंजी भाइटी भॼी वई, कहिड़ो न खणी न। हीअ त तव्हांजी ईअं सम्झो क़यामत जा मंज़र आहिनि। जॾहिं तव्हां भॼी विया आहियो त निकिरी विया आहियो, तव्हां हींअर घर ॾे ॾिसो त घर में हींअर छा असरु आहे। क़यामत जा मंज़र आहिनि। तव्हांजी माउ जेका रोए थी क़ुर ते दुआऊं थी घुरे त अलाह साईं अॼु बि मुंहिंजो बचो वापसी आण। अॼु बि माना तूं एतिरो वॾो क़दमु खयो आहे, पर वरी बि माउ तुंहिंजे लाइ जीजल माउ अॼु बि रोए थी त मुंहिंजो बचो वापसी अचे। अॼु बि उहो तुंहिंजो पीउ दरनि ते ॾिसे थो त मुंहिंजो बचो काॾो ईंदो। पर तव्हांखे शर्म हया कोन्हे? हिकिड़े साल जी मोहबत या 2 महीने जी 3 महीने जी मोहबत, कुझु हवस जे करे तव्हां पंहिंजे माउ पीउ जो 17 साल मोहबत विसारे अॼु हिकिड़े साल जी मोहबत तव्हां अॻिते करे ऐं अॼु चओ था त असांजो वॾे वॾो दुश्मन आहे, माउ पीउ तव्हांजो दुश्मन आहे। तोखे शर्म हया कोन्हे? तोखे न्याणियूं घर में कोन्हनि, पर आई न्याणी तूं भॼायो आहे ऐं चई थो त मां कोर्ट में शादी कई आहे। तूं सोट रोए, तूं सोट रोए, कम से कम तूं रिश्तो घुरी आननि जे वारसनि खां न पिया मञनि, तूं आस पास जे वॾेरनि खां या हुननि जे यारनि दोस्तनि खे चवराई आहे। तूं इहो पैगाम ॾींहुं आहे त बाबा जेको असां घुरूं था पिया ख़ुदा असांजी मोहबत आहे, तव्हां असांखे वठी ॾियो। हीअ अॼु न त सुभाणे तोखे ॾियंदा। हीउ जेको तव्हां क़दमु खयो आहे हीउ छा तव्हां पैगाम ॾींदो? हीउ पीउ माउ खे कहिड़ो पैगाम ॾींदी? तव्हां हीउ छा ॾींदी? तव्हां छा ॾींदो? हीउ छा तुंहिंजा माउ पीउ हींअर दरपदर कोन हूंदा? तुंहिंजा चाचा मामा दरपदर कोन हूंदा? हींअर खून रेज़ी थिए, माण्हू मरनि, हुन जो ज़िम्मेवार केरु हूंदो? इहा कहिड़ी मोहबत आहे जेको 18 सालनि जी मोहबत विसारे हिकिड़े साल जी मोहबत तुंहिंजे पाण लॻी आहे? जेका अॼु माउ पीउ जी इज़त न रखी आहे, उहो सुभाणे तुंहिंजी कहिड़ी इज़त रखंदी? मुंहिंजो फोन ते दिमाग़ ख़राबु थी वियो। मुंहिंजे पीउ माउ खे घुरायो, मां पंहिंजे पीउ माउ खे वेंदुमि, हिन ॾे न वेंदुमि। तो ॻाल्हि सम्झ में अची आहे? ॻाल्हि सम्झ में अची वई। मां पीउ माउ खे वेंदुमि। तूं घुराए ॾियां वापसी? पीउ माउ घुराए ॾियां? हाणे चुप करे वेहिजां, तूं न कुझु ज़ुल्म कोन्हे, कुझु बि कोन्हे। तोखे कुझु कोन चवंदा, इन जी ज़िम्मेवारी असांजी आहे। तोखे असां साइड सां कंदासीं। कोर्ट जो नोटिस पाण वटि रख। तूं छोकिरी सां नाजाइज़ी कई, हुनखे भॼायो, रोए थी पई, न्याणी चए थी, न्याणी को पुछंदा अॼु तूं छा था चओ? मां पंहिंजे पीउ माउ ॾे वेंदुमि। मां खे भरोसे पीउ माउ ॾे वेंदे? हुनखे घुरायो। ॾिस
बस 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 गाना ना रो न्याणी वापसी थी प्लीज हम हाणे ॾिसो न्याणी को ग़लती थी वई न्याणी तव्हांजी वापसी आई हिते बि रोई थी नहीं मूंखे चई मुंहिंजा माउ पीउ घुराए मूंखां ग़लती थी आहे ठीकु आहे ग़लती साम्हूं थींदी आहे हिन ग़लती थी आहे हाणे हिनखे माफ़ु कजो अदा जीअं त असांजे मुंहिंजो भाइटे वॾी अहम ग़लती कई असां पाण नियाणियुनि थियण वारा आहियूं यार असां जीअं ॿुधो असांजो भाइटो राब्ते में ई न हो जांच मिटनि माइटनि ॾे जांचूं पड़तालूं कईसीं पर असांखे छोकिरे पंहिंजे भाइटे जो ॾसी कोन मिले नेठि असां जांचे बाचे हंधि कई असांजे मालिकनि जा क़ुरान मेड़ियूं मिड़थूं मेड़ियूं नियाणियूं साणियूं वठी पिया अचनि यार हर को ॿचिड़ी वील आहे असां न सही पिया सघूं पोइ भाइटे जा असां मां पंहिंजे ॿियनि भाइरनि खे पुछी यार छोकिरे खे जाचो वारो कयो हिमत कयो नियाणियूं पई थियूं अचनि हे वॾनि संदनि ॾींहंनि ते बि हे हाणे मथां ॾिसो था पिया त क़यामत जा ॾींहं पिया था अचनि मुहर्रम महीने जा उन्हनि ॾींहंनि में असांजे दरनि ते क़ुरान ईदुनि ते क़ुरान असांजे दरनि ते हा ख़ुदारा कुझु बि सोचियो पोयां शयुनि जा जेको आहे ॿिन्हिनि जहाननि जो वसीलो आहे कुझु सोचियो पोइ मां छोकिरनि खे सॼनि खे बि घुराए असां पोइ साईं मूंखे हिन छोकिरे खे अॼु फोन मूंखे चई भाउ छोकिरो असां वारो चढ़े थो प्रेस क्लब ते मां चयो अलाए कहिड़ी प्रेस क्लब ते चढ़े पोइ चई त प्रेस क्लब कोटड़ी कबीर ते चढ़ण ईंदा आहिनि मतिलबु वारो करे पियो पोइ असां साईं कारियूं कराए अचे पुॻासीं आयासीं ॾिठोसीं त वाक़ई असांजो छोकिरो बि वेठा छोकिरी बि पोइ सहाफ़िन खे असां बि चयो सहाफ़िन बि जिदोजहद कयूं जेकी हिनमहिल ॿांह जेकी असां वारसनि जे हवाले कई बा अमानत असां हिनमहिल ख़ुशीअ जी जेको आहे खेर जी दुआ घुरीसीं बाबा नियाणियुनि थियण वारा आहियूं असां बि मालिक खे खेर सां मोटाए ॾिनीसीं हाणे तव्हां कहिड़ो मैसेज ॾींदो त छोकिरियूं जेके हाणे निकिरी थियूं वञनि नंढी नंढी उमिरि में उन्हनि हवाले सां तव्हां कहिड़ो मैसेज आहे पूरी असां मैसेज इहो ई ॾींदासीं त ख़ुदारा हर को नियाणियुनि थियण वारो आहे कुझु सोचो हीअ जेकी आहे कोर्ट मैरेज इहे ॿिनि ॾींहंनि जो हो सजे करे माना पूरा खानदान जा खानदान विछड़ी था वञनि क़बाइली जहिड़ा हितां शुरू थिया क़बाइली जहिड़ा खून रेज़ी मुशरफ जे दौर में जेको आहे निकिते कोर्ट मैरेज हे जेको आहे जज साहिबान बि ईअं कोन था ॾिसनि त नंढी उमिरि आहे या वॾी उमिरि आहे हिननि जे मिटनि माइटनि ते छा गुज़रंदी अबा कोर्ट कानूनी कमु करे निकाह विझी छॾे त बराए महिरबानी असां हथ ॿधी अर्ज़ु था कयूं त ख़ुदारा कंहिंजे नियाणियुनि सां एॾो ज़ुल्म न कयो कंहिंजूं नियाणियूं न कयो